हाणे आउं गुज़ारिश कंदुसि सिंध जे सुरीले कालमकार ऐं सियासी तजर्बेकार मोहतरम साईं अरबाब नेक मोहम्मद साहब के अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अरबाब साईं नेक मोहम्मद साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम जनाब कामरेड रोजीराम साहब समेत असांजा स्टेज ते वेठल निहायत लाइक़ एतिराम भाइरो ऐं पिंडाल में वेठल हिंदू मुस्लिमीन सिंधवासी भाइरो तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम नमस्ते। अॼु हिन किताब जी रुनवाई जे हवाले सां ही यादगार तकरीब आहे ऐं हिन किताब जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे तसरात खां सवाइ सा आहे मियां गुलाम मोहम्मद जंजी साहब जी शाइरी। वॾो हिसो हिन किताब जो संदसि शाइरी ते मुश्तमिल आहे ऐं हिन वक़्तु जीअं त चौमासे जी मुंद चढ़ी आई आहे ऐं असीं सभु दुआगू आहियूं त रब ताला खणी साईं जेको आहे सो पूरी दुनिया ते सिंध पाकिस्तान ते हिंदुस्तान ते अगनाफ अतराफ ते ऐं असांजे वतन मलीर ते महिरबान थिए त आऊं सभ खां पहिरीं साईं जी शाइरी जो पहिरियों सफ़ो जेको आहे उन 4 सिटो पढ़ण जी अवां खां इजाज़त घुरां थो। जंजी साहब जी शाइरी आहे त दाता सब दूर कर, दाता सब दूर कर मंझां ते डुकार, थियन सदा थर मथे मींह मेघ मलार, पखे रहूं पांहिंजे चारे धण धणार, खेतन खरा घोड़ियूं अनन जा अंबार, घारियूं गुलाम मोहम्मद चए आसूदा अपार, असां सभु पवार घुर्ज घुरूं था एतिरी। गुलाम मोहम्मद साहब जे हिन किताब जी ॻाल्हि आहे त हिन में जेको ख़ासि तरह सां असांजे भाउ नूर अहमद साहब ऐं संदसि फर्ज़ंदनि समेत जेका बि टीम आहे उन्हनि जो जेकॾहिं खणी चइजे त कलमी इज़हार त पेश नफ़्स में साईं नूर अहमद जंजी साहब कयो आहे, पर उन में हिकिड़ी मूंखे चुक नज़र आई त उहा हाजी अहमद मला जो मियां मोहम्मद कासिम तव्हां जहिड़ा सुगर माण्हू वेठा आहिनि, लतीफ़ साहिब जा पारखू, मला जा पारखू, सभिनी जा पारखू, त न जातम मूं वटां वेंदे त लालण लऊं लाया हा, मिठन जे मोक लाइण खां त मंदई मोक लाया हा, हुजे बस जे इन में लिखियल आहे त हुजे मुंहिंजे ख़्याल में सही शाइरी आहे। हुजे बस जे सदम हिकु वार वारण या विहारण में त कोहन तां कवाटन खे जबल झागे झलाया हा, मिठा बाबू तोखां पोइ मरण जी जे हुजे मोकल त राणन लाइ राणन जीअं जिस्म जीअरे जलाया हा, निबेरियो नेमतुल्लाह सां नफीसन नींहं जो नातो, अचे हा को उता अहमद त अलबत कुझु हलाया हा। तो इहा त हिकिड़ी मास्तराणी असांजी माना चुप दुरुस्त करण जी जेका कोशिश आहे, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब कोशिश कंदा हुआ चुपूं दुरुस्त कजनि, ताज जोयो साहब कोशिश कंदो चुपूं दुरुस्त कजनि, त इन जी हिकिड़ी इहा ॻाल्हि ई थी वई। ॿी जेका ॻाल्हि हिन में मूंखे घणे खां घणी जेका आहे वणी उहा इहा आहे त साईं जो माना जेको मज़ार आहे या कबर आहे या पुठी आहे उन ते कतई तारीख़ वफ़ात उर्दू जेके सफ़दर साहब जी लिखियल पूरे जो पूरो संगमरमर ते उहा लिखियल मौजूद आहे फारसी जी। वाह वाह, इहा अञा वधीक सुठो। त असांजी नज़र थोरी कमज़ोर थी वई त शायदि उहो संगे बाज़ार जो नंढड़ो फोटो आहे पढ़ी कोन सघियासीं। इहा हिकिड़ी जंहिंखे चइजे त ही यूनिवर्सल दौर आहे, ग्लोबलाइजेशन जो दौर आहे, आलमगीरियत जो दौर आहे, त असांखे हर उहा शइ अंग्रेजी में हुजे, फ्रांसीसी में हुजे, चाहे कंहिं बि ॿोली में हुजे, उनखे माना उन सां तालुक जोड़ण जी कोशिश करण वग़ैरह जो इज़हार थिए थो। वॾी ॻाल्हि इहा आहे त किन माण्हुनि जे लाइ घणी साईं के अहिड़ा सबब असबाब पैदा करे थो जो उहे फारसी में आहे त सब दस्त पर जरीदे आलम दवा में वा
दुनिया जे इन टिड़ियल पखड़ल जेका धरती जा जेके सफ़ा आहिनि तिन ते असांजो मोहरो लॻियल आहिनि। हाणे मोहरो लॻियल आहिनि त हिकिड़े किताब जो दस्तो हिन में मौजूदु आहे त असांजे मियां गुलाम मोहम्मद हिकिड़ो किताब इल्मुल अंसाब नसब नाले जो इल्मु भलो जुड़ायो भाटीअ। हाणे इहो शेर आहे त गॾु दिल्ली गॾु आगरो गॾु बीकानेर, माना दिल्ली जो किलो बि भलो, आगरे जो बि किलो भलो, बीकानेर जो बि किलो भलो, पर भलो जुड़ायो भाटीअ सिर जैसलमेर। जैसलमेर जो जेको किलो आहे उनजो को सानी उनजो को मट कोन्हे, ओड़ो को किलो ॿियो थी कोन थो सघे। उहो भाटियुनि जे छा चइजे त उहा हिकिड़ी ख़ूबसूरत कारकर्दगी जो इज़हार या उनजो हिकिड़ो नमूनो या उनजो हिकिड़ो सिंबल आहे। हाणे ही पाण भाटी आहे, जैसलमेरी आहे। हाणे उतां खां ॾिसो त लतीफ़ साईं साहिब जो इश्क जेको आहे भिटाई जी सिंध खे जेकॾहिं असां साम्हूं रखूं त भिटाई साईं जैसलमेर खे इन करे ॻाल्हि थो त राणे मेंद्रे मुगल राणे जे किसे खे खणे थो त ही जैसलमेर जो इलाइक़ो आहे। गुलाम मोहम्मद साहब जा वॾा उतां खां खारड़ झरण खां थी करे अमरना हाकड़े जो पेट भेटे जेकॾहिं हेठि अचनि था वकड़े था त अॻिते हू वञे थो घणे खां घणो अर्सो पंहिंजी ज़िंदगी जे मुशाहिदे में ॿियनि इलाइक़नि खां त वियो, पर ख़ासि तरह सां भिटाई जो सुर जेको जंहिंखे चइजे त जूनागढ़ जो जेको सुर आहे, सोरठ इलाइक़े जो सुर आहे, ॿीजनि जी जंहिंमें ॻाल्हियूं आहिनि उन इलाइक़े में हू घणो रहे थो। गुजराती ॿोली जो ई खणी चइजे त हिकिड़ो इंतिहाई फारसी सां ॿियनि ॿोलियुनि सां बि मूंखे हुई, पर गुजराती ॿोली ते गुजराती जा दुआ हुननि गुजराती जो छा चइजे त जेको इल्मी खज़ानो हो उन इन करे हुनजो वालिद साहब जी साईं ॻाल्हि कई त धण जो वापारी हो त उमन हेड़ो वेंदियूं हुयूं, धण काए माण्हू वेंदा हुआ, पंहिंजा हिते जा माण्हू गुजरात न। त ॾिसो त जैसलमेर खां भलो जुड़ायो भाटीअ खां वरी सोरठ राय ॾियार जे मुल्क ॾांहुं वञे थो। वरी ॿियो पंहिंजे उन हाणे चइजे त इल्मी किरत ऐं कारोबार जे हवाले सां विसारिया न विसरनि, माना उहे मतरूक अखर जेके किताब वेंदा उन ते हिकिड़ो ॻाल्हाइण चाहियां थो। विसारिया माना उन्हनि अखरनि खे असां जेकॾहिं असांजो नसल उनखे मुखातिब थी थिए थो त जेकॾहिं विसारण जी कोशिशि कयूं पर न विसारजनि उहे, या पंहिंजे ज़ात लाइ चए थो अहिड़ा अखर आहिनि जिन खे सांडण जी संभालण जी या महफ़ूज़ रखण जी सख़्त तरीक़ ज़रूरत आहे। उनमें हू लुग़त ते वञे थो त विसारिया न विसरनि। केॾी वॾी ॻाल्हि आहे त लुग़त ते हेतिरी जामे क़िस्म जी महिनत कई अथसि। वरी जो शेर सयात जे हवाले सां सियासियात सकाफ़त वग़ैरह उन ते धार किताब लिखे थो। अच्छा सीर माना अॻिते जो सफ़र आहे, ज़िंदगी आहे, इम्तिहान आहे, वक़्फ़ो आहे, विच में छा आहे उन मां वञा तरी पार पवण कामयाब ज़िंदगी गुज़ारण जा जेके गुर आहिनि उहे छा में आहिनि त उहो आत्मकथा में लिखे थो। इहे सभई शयूं इंशाअल्लाह पंहिंजे जाइ ते खणी चइजे त पंहिंजे मौक़े ते कुल अमरनि अरबी में आहे त मरहूम बेऔकात ई अलाह साईं हर कम जे लाइ वक़्तु मुक़ररु करे छॾियो आहे। हाणे ॻाल्हियूं घणियूं आहिनि, मिसाल हू पीरी मुरीदी में पीर साईं गुलाम मुजद्दिद सरंदी जो मुरीद आहे। हाणे पीर साईं गुलाम मुजद्दिद सरंदी जो जद अमजद शेख अहमद फारूकी उनजे लाइ अलामा इकबाल चए थो गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे और जिसके नफ्स से गम से है गर्मी आरार। वॾो शेर आहे, आउं तफ़सील में थो वञणु चाहियां। इन सॼे किसे में गुलाम मोहम्मद जदी साहब जो जेको जंहिंखे चइजे त आउं हिकिड़ो ॿियो बि इशारो करियां त हिन में आहे त जमात इस्लामी वारनि सां उथण वेहण हूंदो हो। इहा ॻाल्हि मोहम्मद बख्श मजले लिखी आहे त मिस्किन जान खान गोसो जमात इस्लामी वारनि सां बि संगत हूंदी हुई, कामरेडनि सां मुंहिंजी वजीरा गवाह आहे, सभिनी जो इनाम उहो अखर लिखे थो। पर 2500 2600 रुकार जदी साहब जी ॻाल्हि घणियूं 2500 2600 रुकार थियो हो 68 ऐं 69 में ॿ जाड़ा रुकार थर में आया। जमात इस्लामी वारनि हिकिड़ी इमदादी कैंप क़ाइम कई हुई इस्लाम कोट में ऐं उनजो मुंतज़िम उनजो ख़्याल या उनखे माण्हू फराहम करण में सॼे जो सॼो किरदार गुलाम जदी साहब जो हो। आप हुसैन नागौरी मुबारक हुसैन नागौरी जुड़े वाला ॿिया काफ़ी कारकुन बि उनते जो पहुता ओचितो रुकार जो विज़िट करण जे लाइ उन ज़माने में अञा वञी नथो त एयर मार्शल नूर खान जेको फिज़ाईअ जो पाकिस्तान में सरबराह रहियो 3 ॾींहनि में वो मग़रिबी पाकिस्तान चवंदा हुआसीं मौजूदा पाकिस्तान के लाहौर में उनजो तख़्तगाह हूंदो हो। वञी हुन जा जेको शाइर था पंहिंजो पाण इब्राहिम मुंशी जी पढ़ूं था आया, पंहिंजो छा चइजे त सरोज सजावड़ी जी पढ़ूं था त हू विज़िट ते आयो इस्लाम कोट में। त इस्लाम कोट में कैंप जो ॾिठई त
यकदम हुन में घिड़ी वियो कि यार असांजी हुकूमत हिते न पहुती आहे तव्हां हुते बि पहुची विया असांखे जस हुजे शाबस हुजे तो इहा ॻाल्हि करण जो मक़सदु इहो त इन किताब में इहो तस्करो मौजूदु आहे त साईं उन्हनि जमाई सहकरनि सां बि दोस्ती ऐं संगत हुई ऐं सभिनी सां हुअणु घुरिजे छो न हुअणु घुरिजे ज़माने में जेके बि माण्हू रहनि था उन्हनि जे हवाले सां इहे खणी चइजे त वण जी काठी आहिनि या गुलदस्ते में गुल आहिनि उन्हनि सभिनी जो एतिराम कंदासीं हिंदू मुस्लमान जो एतिराम कंदासीं इहे सभई शयूं में मौजूदु आहिनि ॻाल्हि ॿुधाईंदे आख़िर में आउं इहा ॻाल्हि चवणु चाहियां थो त असांजे गुलाम दर्जी साहिब जो ही किताब जेका रुनवाई लिखी बि थी रही आहे इन मौक़े ते साईं जे हवाले सां नूर जहां जो हिकिड़ो तव्हांखे आउं वाक़ियो ॿुधायां त माई नूर जहां जॾहिं पैदा थी त उनजा माइट जेके हुआ से वीचारा सफ़र में ई माना हलिया पे त को घणी साईं कोन हो त छोकिरी पैदा थी त हुननि सम्झो त हाणे दौराने सफ़र इहा पैदा थी आहे त हिन खे केरु खणे छॾे ॾिनो अॻिते हलिया विया उतां को काफ़िलो आयो पए उन काफ़िले छा कयो जो नूर जहां खे खयो उहा नूर जहां अॻिते हली करे वरी हू काफ़िलो वरी उन्हनि माण्हुनि साॻियुनि वटि रसे थो पोइ अॻिते हली करे नूर जहां शेर अफ़ग़ान जी ज़ाल थिए थी नूर जहां जेका आहे से अॻिते तरक़ी कंदे जॾहिं जहांगीर जे हरम में अचे थी त उनखे ई सम्झो त मलिके मौज़म आहे न टाइटल जी हुजे थी बर्तानिया में आहे न पर हू पटराणी सिर्फ़ कोन हुई पर असुल हुकमरान हू हुई पर जॾहिं गुज़ारे वञे थी त पंहिंजे बाज़ार ते पंहिंजे हिकिड़ो शेर ते नमूने ही ज़रूरु लिखी छॾिजो त फारसीअ में हिकिड़ो शेर आहे त पर बाज़ारे मां ग़रीबां नए जनाबे नए गुले नए परे परवाना सोज़त नए सदाए बुलबुले जो सजा प्रोवाइडर सर साहब पढ़ो क्या पढ़ा फारसी दा हज़रात जे मुझे उठिए दे मुझी कमर ते पर बाज़ारे मां ग़रीबां हू अची गुरबत उदासी जो मंजर पेश करे रही आहे भवाई को मंजर पेश करे रही आहे न को उनते गुण रखण वारो आहे पर बाज़ारे मां ग़रीबां नए जनाबे नए गुले न को ॾीओ मारण वारो आहे ऐं बुलबुल जी का सदा हिते कोन थी अचे ऐं वाक़ई में तव्हां रावी नदी जे किनारे ते नूर जहां ते बाज़ार ते वञो त वाक़ई थिए थी त माना हिकिड़ी हसरत या कटे जे त हिकिड़ी मायूसी थिए थी पर उहो बादशाह हुआ पटराणियूं थियूं क़िस्मत हुननि जी छा उहो पंहिंजी जाइ ते तारीफ़ जो हिसो आहे पर उहे माण्हू जेके दादा गंजबख्श की सूरत में हुजनि शाह अब्दुल की भिखारी की सूरत में हुजनि उनजो ॾाढो हिकिड़ो अजीब मंज़र असांजे दोस्त बुज़ुर्ग पंहिंजो गुलाम रब्बानी आगरे साहब चयो आहे त चए त नूर जहां जे बाज़ार खां थी करे जॾहिं दाता ते बाज़ार ते आयसि त उते माना लखे माण्हुनि जा हुजूम हुआ ऐं हिते वरी आऊं गुलाम शाह कलोड़े जो मज़ार हैदराबाद में आहे उते इहा साॻी वीरानी हुई जेका नूर जहां जे मज़ार ते आहे ऐं वरी जो भिखारी साईं ते वियुसि त माना भेज भिखारी जा नारा पिया ॿुधण में अचनि ॻाल्हि हिते कजे त उहे माण्हू जिन पंहिंजी ज़िंदगी सजाई कई जिन पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु जेको आहे उहो पंहिंजे तहरीर जी सूरत में रक़म कयो लिखियो उहे माण्हू अमर रहंदा ऐं उन्हनि वरी जेके मौज़ू चूंडिया इन जी वॾी अहमियत आहे हाणे असांजे गुलाम दर्जी साहब जेके मौज़ू चूंडिया आहिनि उहे मौज़ू ऐं उहे उनवान ऐं उहे जेके टॉपिक अहिड़ा त जेके हमें वारा आहिनि जो जेसी ताईं दुनिया रहंदी तेसी ताईं किताब रहंदा हिन जो तज़किरो थींदो ऐं सभु पर ज़रीद आलम दवा में बा ऐं हिननि जा ठप्पा जेके आहिनि दुनिया जे इन्हनि पखिड़ियल सफ़र ते जेके आहिनि से मोहरूं तस्दीक जो मोहर जेके आहिनि से सभु थियल रहंदियूं उहे मोहरूं जेके आहिनि से लेखनि वांगुरु जेके चइजे त परे खां पंहिंजो इज़हार कंदियूं पंहिंजो तारीफ़ कराईंदियूं ऐं जस ॾियां थो नूर अहमद दर्जी साहब खे संदसि टीम खे त वॾी हिमत सां वॾी जुरत सां इहो मुसलसल माना जेका जंहिंखे चइजे त सुठे किरत सां किरत खे जारी रखियो अचनि पिया ऐं वरी बि आहे हिकिड़ी अञा पोइ उन्हनि खे मुबारक ॾिजे जो हिन दफ़े हुननि जेके थर सां लाॻापियल दोस्त आहिनि उन्हनि खे जंहिंखे चइजे त ख़िराज तहसील पेश करण जे लाइ ऐं इहो हिकिड़ो सिलसिलो इबादतनि जो सिलसिलो या हुननि खे मञता ॾियण जो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं वरी तव्हां सभिनी जी महिरबानी जो मूं जहिड़े फ़क़ीर खे तव्हां हेतिरी देरि ॿुधो महिरबानी साईं साहब हाणे आउं गुज़ारिश कंदुसि